मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़क़द क़ालल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दावतद दाई इज़ा दान फ़लयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशां हमारा। चेतो माली दा कम है पानी पावण अते भर भर मशका पावे, बस कम है मेरे अल्लाह दा फल लावे या न लावे। चेतो मतलब ला इलाहा इल्लल्लाह दा हिको वाहिद ला शरीके नाल जुबान दे इकरार के तो ही नहीं थी दिल दी तस्दीक के तो दूर वालियां नो रोज पुकारी दितई छोड़ जड़ा नजदीक सब गुनाह मिटवे सनी खाकी नहीं मिटनी शिरक दिली के। अज 16 मई 2022 गोठा जी जानिब चाचड़ जे अंदर कच्चे जे इलाके में कादरपुर घोटकी जे अंदर अल्लाह जे फजल सां हाजी अब्दुल्ला साहब चाचड़ जी दावत ते मौलाना मोहम्मद बच्चल साहब चाचड़ जे इसरार ते अल्लाह ताला ही हाज़री जो शरफ नसीब फरमायो आ। गर्मी जी शिद्दत जी मौसम में अल्लाह तवा के कुरान की मजलिस महफिल नसीब फरमाइया। खुदा जो कसम खड़ी मां हिन महफिल में चवा थो, हिन कुरान मजीद के अखियूं भी आहिन, दिल भी आहे, दिमाग भी आहे। ए कुरान दिसे तो ए सुनाने तो ए क़यामत में यकीनन असा जी ही कुरान बख्शिश कराइंदो। असा जो बुडल बेड़ो तरी पौंदो जहन्नम खां बची इंशाअल्लाह जन्नत हलिया। मां दुआ थो क्या त अल्लाह ताला समूरन मुसलमानन के हक जी सुञाण नसीब करे। आमीन त चओ। अदा जे हक मिली वियो न कबर भी सोहनी थींदी, आखिरत भी सोहनी थींदी। दुनिया में असा आया हूं सभई पंहिंजे रब के राजी करण की नियत आया हूं, इम्तिहान ॾियण आया हूं। शल असा के रब से दुनिया में पास करे जो आखिरत वारे परचे मां फास थी जहन्नम खां बची जन्नत जा हकदार बण जा। हे आलिम हे नेक हे साले हे मौलवी हे बुजुर्ग तोखे समझाइण आया हिन त रब तोखे सिरात मुस्तकीम वारो हक वारो रस्तो नसीबता फरमाए। ऐ मौत इंदो, मौत खां पो कब्र में हलिया वींदासीं पर अकेलो रहणो आ। पो 100 साल रहाए उन रब जी मर्जी, 1000 साल रहाए उन रब जी मर्जी। जेसी ते क़यामत अचे तेसी ते असा के कब्र में अकेलो रहणो पवंदो। उन कब्र जे लाइ भी कुछ सामान तैयार कयो। कुरान मजीद
कुतुबुल अक़ताब हजरत मौलाना साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि वारो कुरान मजीद तर्जुमे सां खोले पढ़। ए वक्त जा कामिल वली बुजुर्ग होया। चओ न सुभान अल्लाह। असां वलियन जा नौकर आहियूं। छो न नौकर थियो? उन्हनि हिन साईं खे जीअ में जायूं ॾिनियूं। जे ताज महमूद अमरोटी जी करामत सां अॼु बि तो मस्जिद खीर थर वहे तो बीठी आहे। असां बुजुर्ग जी करामतूं भी मनीदा हूं तो नबियन जा मौजज़ा भी मनीदा हूं। तोखे कंहिं ग़लत समझायो आहे हे देवबंदी वहाबी हुजूर जा आशिक नाहिनि। जेको हुजूर जो आशिक नाहे उहो मुसलमान नाहे। असां पाक मुहम्मद मीर जा तो परवाना। मां दुआ करण आयो अल्लाह उन मदीने वारे संग सां सच्ची मोहब्बत नसीब करे। ओ कादरपुर कच्चे जी पसगिरदाई जा मुसलमानो मदीने जे मीर जा दीवानो साईं अब्दुल्ला साहब के जलसे में चवारो खुदा जो कसम हक समझी वींदो कब्र जे मोटण को बची वींदो। वरन कब्र ॾाढी दुख ने तकलीफ़न वारी जाइ अथव। इन कब्र जे लाइ बि कुझु सामान तयार कयो। हे जलसा इहे नाहिनि जो मौलवी जा वाइज़ ऐं सुर ॿुधी हलिया वञो। कुझु ॻाल्हियूं पंहिंजे दिमाग़ में रखी सोचो त सही तव्हां असांखे कहिड़ो रस्तो वठणु खपे। मेन रोड ते माण्हू शाहरा ते वेंदो। बाबा हे रोड कराची वेंदो, ही रस्तो लाहौर वेंदो। पोइ तोखे वञणो कराची आहे। लाहौर वारी गाॾी में न चढ़ंदी, कराची वारी ते चढ़ंदी। हे क़ुरान बि ॾसेई थो ते जहन्नम जो रस्तो थी, हे जन्नत जो रस्तो थी। हिन रस्ते सां वेंदे त जहन्नम खां बची जन्नत थींदी। ऐं जन्नत ॾाढी सुहिणी, ॾाढी हसीन। जे जन्नत में मज़ा ई मज़ा थियो। जन्नत जे लाइ कुझु तयारी वठी रहने ते न आयो आहे। मंज़िल असांजी अॻिना हुन आख़िरत वारे सफ़र जी तयारी कर। जे क़ब्र में अबो न हलंदो, अम्मा न हलंदी, पुट पोटरा न हलंदई, उस्ताद गॾु न हलंदई, मुर्शिद गॾु न हलंदई, मौलवी गॾु न हलंदई। क़ब्र में हलण वारी हस्ती अची अल्लाह जो क़ुरान को हिन यार सां यारी रख। क़ुरान पाण बि पढ़, बच्चन खे बि क़ुरान पढ़ाए, औलाद खे बि क़ुरान पढ़ाए। अखियूं ॿूटींदो वींदे, क़ब्र में पुॼंदो वींदे। क़ब्र मुबारकूं ॾींदई खटे आयो आहियां, हाराए न आयो आहियां। मां ॾिसण में मिटी जो खॾो हो पर तो जला जन्नत जो बाग। पंहिंजनि बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ बि कयो, आलिम बि कयो, मदरसनि वॾेरनि जा ॿार, नवाबनि जा ॿार, मीरनि जा ॿार, फौजदारनि जा, रईसनि जा ॿार, यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि में ग़रीबनि जा ॿार मदरसनि में क़ुरान पढ़ी हाफ़िज़ ऐं आलिम बणिजी विया। मां ख़ुदा जो कसम खणी हिन महफ़िल में चवां थो, ओ हाजी कादिर चादर जे ॻोठ के जलसे में अचण वारो ये दुनिया वारी तालीम, दुनिया वारी डिग्री मरण खां पोइ हिते पई हूंदई पर क़ुरान वारी डिग्री क़ब्र में भी हलंदई। इन क़ुरान सां यारी रख, इन क़ुरान सां दोस्ती रख। खुदा जो कसम में बेवफा ना है बावफा। जिते सब छॾे वेंदा हुते क़ब्र में भी क़ुरान जी नींह निभाईंदो। इन क़ुरान मजीद सां मोहब्बत कर, मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत कर। ये मिठे मुहम्मद करीम सोहन जे सरदार नबी इमामुल अंबिया कायनात जे सरदार नबी जला अबू जहल झली तो हो न बुधो नी मुहम्मद अरबी जो कुरान, न बुधो नी जो वाज, न बुधो नी जी नसीहत। छो त अबू जहल के पतो हो जो को मिठे मुहम्मद करीम जो मिठड़ो कुरान मजीद बुधंदो वो मां अबू जहल सां दुश्मनी कंदो, मुखे छडे वींदो, मुहम्मद के कलमो पढ़ी मुसलमान थी वींदो। अबू जहल झली दो तो वतला तस्माउ लिहादल कुरान वल फीह लअल्लकुम तगलिबून। नी मोहम्मद जो वाज वडो जादूगर थव या जो का भी झलीदा थव। बाबा हेडे वहाबी थव न जे जलसे ते न वञो। ए मिठे मोहम्मद के कोन मनीदा थव, ए वलियन के कोन मनीदा थव। मुसलमानो मां खुदा जो कसम खणी कुरान जे जो चवां तो थोड़ा माण्हू जेके असां जे लाइ झलीदा हा, जेके वेचारा फुल में वेठी करे असां जो कुरान ॿुधो उन जूं अखियूं खुली वयूं, रोई करे चोदा न मौलाना खुदा जो कसम रब जो करम थियो जो असां तव्हां जी महफिल में आयासीं। वाकई तव्हां हुजूर जा सच्चा आशिक हो, वो त अजायो खलन पिया कुरान जा दीवाना तव्हां हो, हुजूर जा आशिक नबी जे सहाबा जा परवाना। तव्हां अल्लाह जे वलियन के भी मनीदा हो जो असां सभिनी के मनीदा, असां सब के मनीदा खुदा जो कसम। जैनी यारन के भी मनियो, पंजतन के भी मनियो, वलियन के मनियो, जो नबियन जा मौजज़ा भी मनीदा हूं, जो वलियन जो करामतूं भी मनीदा हूं। केड़े वलिय जी तारीफ कया?
खुदा जो कसम वली उहो हूंदो आहे जंहिंजे सीने में क़ुरान हूंदो थी ज़ुबान ते मिठे मोहम्मद करीम जो फरमान हूंदो ठहियो। अबू जहल झलींदो पियो वॻे न वञो जिन भी पाक मोहम्मद करीम जी मिठी ज़ुबान तां क़ुरान ॿुधो सालनि जो कटो काफ़िर भी कलमो पढ़ी मुसलमान थी वियो। अबू जहल बस न घटायो। किताबनि में अचे थो मके जा माण्हू लॾींदा पिया वञनि शहर छॾण पिया थे काॾे था वञो त असांखे सरदार झलियो आहे शहर छॾे जबलनि में हलिया वञो ॿारहड़नि में हलिया वञो चुरनि में लिकी वञो मत इहो मुहम्मद साम्हूं पइजी न वञेव मत कलमो न पढ़णो पइजी वञेव। हिकिड़ी कुराड़ी बि रस्ते सां बीठी आहे गंढो सामान ॿधी करे रस्ते में बीठी आहे जेको बि रस्ते को लंघे पियो हुनखे सॾे पई चए बाबा गंढो त मुंहिंजे मथे ते रखायो। हर को तकींदो निकितो पियो वञे आख़िर में मुंहिंजो सोहणो रसूल नबीअ जो नबी इमाम लंबिया पियो अचे सोणे हबीब जे चेहरे ते तकई इहो वाह जो सोहणो आहे अहिड़ो सोहणो मां ज़िंदगी में ॾिठो न आहे। तके चए ओ सोहणे चेहरे वारा ओ हसीन चेहरे वारा नौजवान मां तो जहिड़ो सोहणो ज़िंदगी में ॾिठो न आहे। महिरबानी कर मां अम्मा जे मथो कुर्बत कर ऐं गंढ तमो जे मथे ते रखाए क़ुर्बान वञा मदीने जे मीर मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अम्मा हाज़िर मां तुंहिंजे मथे ते गंढ रखायां थो। साईं ईअं चई पाण चुप करे बीह रहिया कुराड़ी जे पेरनि ते टकियल पिया हथनि जे चेहरे ते टकियल पिया कुराड़ी टके चवे थी ओ बा पुट शायदि तूं बि मूंखे गंढ कोन खणाईंदे। साईं फरमाए अम्मा गंढ ॾाढी वज़नदार आहे तूं कमज़ोर आहे हथ पेर जिस्म तुंहिंजो कमज़ोर आहे। अम्मा हाणे ही कर इहा गंढ मां पंहिंजे मथे ते रखां थो अॼो तूं हल त मां तोखे घर पुॼाए ॾियां। उहो नबी शफीक नबी रहमत नबी हद ॾुखी नबी जंहिंजी तारीफ़ में फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब से फरमाए तो मुझा सोना हबीब मुझा दिलबर नबी तोखे बिनी जहान जला रहमत करे मोकिलियो थम। वो सोनो हबीब नबी जो नबी इमाम लंबिया रईस लंबिया खतीब लंबिया सवा लख नबी जो ताज नबी पंहिंजे मथे ते गंढ रखियल था। अम्मा जो तू हल मूंखे रस्तो ॾेखारींदी हल त मां तोखे घर पुॼाए ॾियां। कुराड़ी अॻियों हले पई पर दबरंदी हले पई हे काॾो मुहम्मद पैदा थियो काॾो नबी पैदा थियो जंहिंजे करे मको छॾे मूंखे बाराड़ी में लॾणो पइजी वियो जबलनि में लॾणो पइजी वियो ऐं सोना तुंहिंजे नाले तां सदिके वञा घटि वधि ॻाल्हाईंदी पई हले पर नबी मथे तके चवे थो अल्लाह तुंहिंजो नबी थो खणाई वञे पर हिदायत तुंहिंजे नबी जे वस में न आहे। अल्लाह हिदायत तूं ॾीजांइ। हिदायत कंहिंजे कब्ज़े में आहे ये हिदायत नबी जे हथ में हुजे हा पंहिंजनि चाचनि खे हिदायत ॾे। हिदायत ॾियण वारो केरु असां केॾो बि वस हलायूं पर जे तुंहिंजी क़िस्मत में हिदायत हूंदी त ज़रूर मिलंदी पर असां इहो वस था हलायूं कर तोखे सिरात मुस्तक़ीम नसीब करे सिधो रस्तो ॾे भुलियल रस्ते को बचाए जे भुलियल रस्ते जे करे जहन्नम जो खॾे में हलियो वेंदे जहन्नम जी बाहि जो बंद बणजी वेंदे। मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला असांखे क़ुरान जे हुक्मनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुराड़ी हलंदे हलंदे पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुती नबी साईं खे चवे थी ओ सोहा पुट ओ नौजवान ओ शहज़ादा बस कंठ लाए हे मुंहिंजा घर आहिनि मुंहिंजा पुट पोटरा पाणे खणी ईंदा। साईं ने गंढो लाथी उन पोड़ी छा कयो पंहिंजे खीसे में हथ विधो। नबी साईं फरमाया अम्मा छा थी करे जैसे मजदूरी ॾियाई। साईं ने फरमाया था अम्मा मूंखे मजदूरी न खपे मथे तके चवनि था अर्श वारा अल्लाह मूंखे मजदूरी न खपे मजदूरी में हे कुराड़ी कलमो माथे पढ़े मां सां गॾु जन्नत हले। नबी इहो दुनिया में फ़िक्र खणी आया धरती ते हिकिड़ो भी काफ़िर न रहे सब कलमो पढ़ी मां सां गॾु जन्नत हले। असां वरी फतवाऊं खीसे में हे भी काफ़िर हे भी मुसलमान न है अदा जे नबी ते कलमो पढ़ो तो मुसलमान पर गलतियों कोताहियूं इंसान में थी थियूं आहिनि। असां पंहिंजनि दोस्तनि खे समझाइण जी कोशिश कंदासीं त रब उन्हनि खे सिरात मुस्तक़ीम मुझा
मेरा दोस्तों मुझा प्यारा भाईरो सा मिठे मोहम्मद करीम के कलमो पढ़ियो जो 1.25 लाख नबी जो सरदार नबी जे नबी जला 1.25 लाख नबी भी रब खोरोई दो घुरदा व्या तर असा के नबी न करे हां दिल पर जो उम्मती करे हां शुक्र करो ओ कच्चे वाला ओ चाचा बरादरी जा दिल को मन में हिता चढ़वारो खुदा जो कसम लख लख रब जा कुर्ब थियो ए नबी ते कलमे की रब दौलत नसीब कयो छो खुदा जो कसम जो क़यामत जो दिहाड़े जैसी ते जन्नत में न वींदो जैसी ते पंहिंजी उम्मत के गॾु न वठी वेंदो ओ गुनाहगार नबी जा उम्मती नो महबूब ते कलमो पढ़ियो थी कलमे पढ़ण खां पोइ और नबी जो तको छड़े गलत लाइन अख्तियार न कर जे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असा के तौहीद जो सब करेलो घुरण रब को सिखारे फरमायो देखो न घुरो घुरो उन रब को जो पूरी दुनिया जो दाता है पूरी दुनिया जो दाता केरा नथा गालायो मुश्किल कुशा केर हाजत रवा केर नफे नुकसान पहुंचाने वालों केर पूरी दुनिया के निंद्र करा है लेकिन पार निंद्र न करता पर मैं अल्लाह ला इलाहा इल्लाहु सुभान अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल हय्युल क़य्यूम ला ताखुजुहु सिनतुन वला नौम तो फरमाए मां त 24 कलाक जाॻिया थो मांखे निंड त ठहियो पर निंड जी ऊंघ बि न ईंदी आहे लोॾो बि न ईंदो आहे इन जे करे हज़रत मूसा कलीम रब खे चयो पियो मौला हे 7 आसमान तो ठाहिया थी हा मां ठाहिया 7 ज़मीनूं तो ठाहियूं चई मां ठाहियूं और फरमाए ओ मुंहिंजा रब करीम थक बि थियो हो गई रब थो चवे सो ओ कलीम मां थक ॼण खां पाक भला हेॾा 7 आसमान 7 ज़मीनूं बिना थंबे तूड़ी जे बिहारे नालो अब्दुल्ला दादे जो नालो अब्दुल मुतल्लब चौन सुभान अल्लाह अम्मा जो नालो आमिना ओ मदीने जे मीर जा दीवाना चरियो नथी असां हुन पाक मोहम्मद करीम जा दीवाना हूं खुदा जो कसम जेको सभिनी इंसाननि जो तो सरदार आहे इंसान भी आहे ऐं नूरन जो भी नबी सरदार आहे नूर त मिठे मोहम्मद करीम जे दर जो नौकर आहे जिब्रील मदीने जी मीर जी खिदमत में नौकरी करण वारो हो पाक मोहम्मद करीम सोहरन जे सरदार नबी जे चेहरे खे ॾिसी जिब्रील भी छा पियो चवे जने पाक मोहम्मद करीम जायो हो तो जिब्रील भी चेहरे के ॾिसी छा पियो चवे कल्लतु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा सुभान अल्लाह धरिया तवा जो आवाज भली घोट की न पहुंचे पर कच्चे जे पूरे इलाके में गूंजे तो मिठे मोहम्मद जा दीवाना वेठा है अल्लतु मशारिकल अर्ज़ व मगारिबहा लम अर अहद अहसन अजमल अकमल अतहर अत्यब मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अमीन भी हिय पे चयो ओ सोना मोहम्मद करीम मां त मशरिक भी ॾिठी मां त मगरिब भी ॾिठी मां त पूरी दुनिया जो चक्कर लगाए पर सोना मोहम्मद तो जहिड़ो सुहिणो जिंदगी में मां ॾिठो न आहे तू हसीन न आहे पर हसीन जो भी सरदार सोनो मोहम्मद करीम तो असा के ओ नबी तो शान वारो तो सही उन शान वारे नबी जी मां केड़ी तारीफ कया पर बुधो मुसलमानो कलमे वारो मिठे मोहम्मद करीम जा सब आशिक दीवाना उन वक्त भी होया नबी से के सच्चो भी मनीदा हा अमीन भी मनीदा हा पर जेड़े नबी से तौहीद जी प्रचार कई तो तौहीद ॾाढी ॾुखी आहे हक़ ॾाढो ॾुखियो आहे इज़ा जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा जॾहिं हक़ ईंदो आहे त बातिल भॼी वेंदो आहे जो तो बातिल जो बुत कूड़ ते बधल आहे बातिल कूड़ ते बीठल कुरान सचो जरे पढ़ियो वेंदो जो बातिल भोरा भोरा थी वेंदो मदीने के मीर मिठे मोहम्मद करीम जने हक बयान कियो तौहीद बयान कई सच्चे रब जी वखाण बयान कई पाक नबी इमामुल अंबिया को पंहिंजा दुश्मन बणजी विया मुसलमानों जो तौहीद ॾाढी ॾुखिया होॾे हज़रत इब्राहिम खलील जने तौहीद बयान कई पहिरियों पहिरियों पीउ थो चवे सल्लाह जो मनक वहजुरनी मलिया
इब्राहिम हिक रब जी तारीफ तो करे हे असा जा काडे वणन पहिरियों पहिरियों पत्थरन सा मां कुटी दो मां की खतरे मालूम तो तौहीद ॾाढी ॾुखी आहे अल्लाह असांखे तौहीद परस्त बणाए तौहीद परस्त उहो जेको हिक रब जे दर ते झुके गैर जे दर ते न झुके सजदो कंहिंजो कजे ॻाल्हायो निवड़त कंहिंजी कजे रुकू कंहिंजे अॻियों कजे कुबो कंहिंजे अॻियों थिए सजदो कंहिंजे अॻियों माण्हूअ जो सजदो हराम माण्हूअ जो सजदो हे वरी पीरनि बुज़ुर्गनि जे बि पेरनि ते साईं कुर्बान वञा मां तुंहिंजा पेर चुमां मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम के सहाबा चयो साईं जेकर मोकल मिले असां तो मोहम्मद करीम जे ॾियो झुकियो तो जो सजदो कयो तो वॾे शान वारो आ फरमाईंदा सजदो हिकु अल्लाह जो करणो आ ॿिए जो सजदो करणो नाहे हे मदीने जो मीर थई रहमतुल आलमीन थई जंहिंजे सदके रब जोड़ो जहान थई ये नबी तौहीद बयान कई पंहिंजा त दुश्मन ख़ुदा जो कसम मके जे कुरैश में हुजूर खे तकलीफ़ूं ॾिनो हुजूर खे ॾाढा दुख ॾिनो हुजूर संगे रस्ते ते कुंडो छलाईंदा हा ओठू छलाईंदा हा नबी संगे पत्थरनि जा मींहं वसाईंदा छा तव्हां इहो वाक़ियो न ॿुधो आहे हुजूर संगे रस्ते ते हिकिड़ी कुराड़ी औरत रस्ते में ओठ ठलाईंदी हुई नंद कचरो पाड़े ओड़े ॾोड़े करे उछलींदी हुई मुंहिंजो सोनो हबीब नबी जो नबी इमामुल अंबिया वो भी खामोश रहंदा हा कॾहिं बि उनखे कुझु न चयो अब तो फरमाए मुंहिंजा सोना नबी मुंहिंजा दिलबर नबी हाणे छॾ पंहिंजे ॻोठ पाणे मके खे छॾे हिजरत करे यसरब ॾे वञ यसरब माना खजन वारो शहर दुखन जो शहर तकलीफन जो शहर बीमारन जो शहर ऐं अबाणो घर छॾण ॾाढो ॾुखियो तव्हां ॻोठ जान में चाचड़ में वेठा हुजे तव्हांखे पके में बंगलो मिले पोइ बि अबाणे भर यादि हूंदो नबी संगे मके खे छॾियूं पिया वञनि अखियुनि मां ॻोढ़ा वांदा वञनि अल्लाह बैतुल्लाह खे छॾियूं थो वञा जंहिं शहर में मां मुहम्मद अरबी नंढपिण में गुज़ारियुमि अॼु उहो शहर छॾियूं थो वञा मुंहिंजो सुहिणो यसरब ॾे पियो वञे जॾहिं यसरब में पहुतो त मदीनो शरीफ़ पढ़जी वियो उहे मदीने जा नौजवान कोड़ा नंढा वॾा ग़रीब मिस्कीन हुजूर संगे इस्तक़बाल में बीठा आहिनि हर को चवे पियो अॼु मोहम्मद करीम मुंहिंजे दर जो मेहमान बणबो अॼु सुहिणो मुंहिंजे दर जो मेहमान बणबो मुसलमानो कलमे वारो पाक नबी जा दीवानो मिठे मोहम्मद अरबी ते कलमे पढ़ण वारो हर हिकु रस्ते ते बीहो त मां साईं खे पंहिंजे घर वठी वेंदुमि मां पंहिंजे साईं खे घर वठी वेंदुमि अबू अयूब अंसारी सहाबी गरीब हो मिस्कीन हो जंहिंजे घर में मानी जे वेले खारण जी ताक़त न हुई वो भी चवे पियो जेकर हुजूर मुंहिंजे घर में अचे पंहिंजी कुराड़ी अम्मा पुछे थी पुट छो थो रोए जे अम्मा दिल थी घुरे त मदीने जो मीर मुंहिंजे घर में अचे मां कुराड़ी चवे थी पुट गणती न कर हिते मुसल्लो विछाए मां रब खां दुआ थी घुरां तूं रस्ते में बि हुजूर जो इस्तक़बाल कर इंशाअल्लाह मिठो मोहम्मद असांजे दर जो मेहमान थींदो वडेरा नवाब बीठा आहिनि सरदार बीठा आहिनि साईं असां ॾे हलो को हेॾो थो चिमड़े को हेॾो थो चिमड़े नबी से सभिनी खे ॾिठो त कंहिं ॾे वञो साईं जन फरमाए जे ग़रीबनि ॾे वेंदुमि अमीर नाराज़ थी वेंदा अमीरनि ॾे वेंदुमि ग़रीब नाराज़ थी वेंदा हिन ॾे वेंदुमि ही नाराज़ थी वेंदो साईं फरमाए त मां कंहिंजे घर न लॻुमि मां उथड़ी जी बुहार उथड़ी जे मथो रखी थो छॾियां जंहिंजे घर उथड़ी वई मां मोहम्मद उनजे दर जो मेहमान बणुमि अची माण्हू साईं घरनि जे अॻियां सावा गाह अले छा छा रखियो मिठो मोहम्मद करीम असांजे घर अचे चओ न सुभान अल्लाह खरी आ यार मुंहिंजो बि वाह जो आख़िरी आहे बसि दुआ घुरण वारो आहे सुभान अल्लाह जो आवाज़ कच्चे जे पंध खे क्रॉस करे कादरपुर ते पहुचे त मिठे मोहम्मद जा दीवाना आया आहिनि सुभान अल्लाह जी कदर नथी पवे पर मरण का नेक जो कदर पवंदी आज हथ खड़ो करे तो इंशाअल्लाह सुभान अल्लाह जा नारा हणदो रहंदो ए सुभान अल्लाह जो सवाब मरण का नजर ईंदो किताबन में के टुकड़ो बुजुर्ग अल्लाह जो वली ई कब्रिस्तान में गुजरो तो कब्र में कुरान जो आवाज बुधण में आज मथो बी करे कब्र वारे के जे ओ कब्र वारा केतरो असो कब्र में थियो थी ये 1000 साल गुजरी आहिन जे घणा खत्म पड़या थी जे अंदाजो ही नहीं अंदाजो ही नहीं अले केतरा खत्म पड़या थम पर टके जो फायदो नजर नथो अचे जो जी रात वडो खुश नसीब भागन वारो जे तू मुखे हिकड़ी सुभान अल्लाह जो सलाम दे मां करोड़े अरबे खरबे खत
मालूम छो हाजी जादव चादर जे गोठ जे जलसे में अचण वारो मरण खां पोइ पतो पवंदो हाणे ख़बर नथी पए जॾहिं क़बर में घिरे पोइ पतो पवंदो पर क़ुरान रब मोकिलियो थी इन क़ुरान जी सुञाण कर अंधो नथी क़ुरान जो अदब कर क़ुरान जी इज़त कर तूं तो चवे त न साईं जीअं मुंहिंजो मुर्शिद चवे जीअं मुंहिंजो उस्ताद चवे न इहो उस्ताद बि कील कोई क़बर में क़यामत में इहो बि कुटबो जे उठ पटण ते कुटबो थी ही मुर्शिदनि जा पुजारी हो बुज़ुर्गनि वलियनि जा पुजारी न थियो हिन रब जे हिकिड़े क़ुरान जा पुजारी थियो छो त सभु हिन जे कॾ लॻंदा जेको हिन जे पोयों लॻो थियो उहो मुर्शिद बि कामिल वली बि कामिल तव्हांजो अक़ीदो छा आहे जेको हिन खे कॾ लॻे उहो कामिल आहे जेको हिन खे छॾे उहो कामिल आहे ॻाल्हायो क़ुरान जे कॾ लॻो जे क़ुरान खे छॾियो दरबदर थी मां दिली दुआ करण आयो आहियां त अल्लाह क़ुरान वारनि सां मुहबत सोहबत नसीबत फरमाए आमीन तो जो सर्दी हुजे गर्मी हुजे जो क़ुरान सां नीहो निभाइबो मुर्शिद भी हुजे जंहिं वटि क़ुरान हुजे साईं जेको क़ुरान को खाली तो उनखे मुर्शिद न मञबो जंहिं वटि दीन न आहे इहो कहिड़े कम जो इहो पाणी अॻियां दरबदर थींदो ओ मुर्शिद हो निमाज़ी हुजे ज़िक्र वारो हुजे जंहिंजे सीने में क़ुरान हुजे चेहरे में मिठे मोहम्मद जी सुन्नत हुजे सो मुर्शिद उन्हीं खे थो मञे जेको दाढ़ीअ जे मथो प्लेट घुमाए इन दाढ़ीअ जे वारनि खे नालियुनि में लोढ़ियो थो अचे नबी जी सुन्नत खे छा इहो क़यामत ॾियारे हुजूर खे मुंहुं ॾेखारींदो मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह मुर्शिद क़ुरान वारा नसीब करे जो अल्हम्दुलिल्लाह असांखे मुर्शिद रब क़ुरान वारा ॾिना आहिनि मुर्शिद क़ुरान वारा ॾिना आहिनि मुर्शिद उहो हुजे जंहिंजे गादियुनि में क़ुरान हुजे अॼु बि हाले जी शरीफ़ में हल उते क़ुरान जा असां इन्हनि वलियनि जा नौकर हूं इन्हनि बुज़ुर्गनि जा नौकर हूं इन्हनि बुज़ुर्गनि खे मञण वारा हूं चओ न सुभान अल्लाह मार्द कुमो जा प्यारा दोस्तों मदीने के मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो उनी पोड़ी औरत हुजूर के जो से ये कोन छनी माई से मजदूरी भी नथो वठे भला मुझे घर हल शरबत पी को पानी पी को थदो पानी त पी हां फरमे त मां कैसे जी जरूरत ना है बस मोकल ले और चवे थी अबा ये के थींदो ई बाह को पकड़ो वेठी आ से भला पंजो नालो त बुधाए जो तुजो नालो वठी तो के दुआन में याद क्या हां फरमे त मां नालो भी न बुधाईंदम तुजी दिल में सदमो पहुंचंदो दुख पहुंचंदो दुख भी मां ॾियण नथो चाहियां थोड़ी चवे थी अबा मां कीअं नाराज़ थींदुमि नालो त ॿुधाए पाण फरमाईंदो मां जो नथी मुड़े त ॾिसाई तुंहिंजे मुहम्मद करीम खे सॼी वाट रस्ते में गारियूं ॾिनियूं थी उहो मुहम्मद मां आहियां ओड़ी रोई वेठी अखियुनि मां ॻोढ़ा वई हुयसि रोई चवे थी सुहिणा ओ मोहम्मद करीम तू अबू जल असा के अजायो भुलायो अबू जल असा के हेडे होडे अजायो पे चढ़ियो तू तो सच्चो अल्लाह जो रसूल सच्चो नबी आहे तू तो हद डोकी नबी आ जो पंजे मथे ते गंढो वजनदार खणाई ओ तो मुके मथे ते भी अबू जहल जा पोया तू पोयारी मुके न प्यार रखन मुजा सोना कुर्बान वना मा घर में वींदम बच्चन दे न वींदम पुत्रन पोटरन दे न वींदम मेहरबानी जो अग में मुके कलमो पढ़ाए पंजन मुरीदन में शामिल क्यों मा सागी तवा सा के वापस हलत अदा खुदा जो कसम जिन हुजूर के सुना तो उन जा बेड़ा पार जिन हुजूर के आशिकन हकीकत के सुनाणियो उहे भी कामयाब थिया ताकि मानू की फूकन दे न लगो माहे कुरान जे जो तो जवान टिकण ते रखी कुरान तवा तो असा मिठे मोहम्मद जा दीवाना असा चैन यारन जा भी परवाना हूं असा पंजतन जा भी गुलाम आहियूं असा वलियन जा भी नौकर आहियूं खुदा जो कसम वली जो अल्लाह जा प्यारा है असा वलियन के दर ते वींदा हूं टे कुल पड़ी उनके गुलन जो तोहफो ॾींदा असा उन को पिनण न वींदा उनके कुरान जो तोहफो ॾियण वींदा हूं छो त उनके दर ते वञबो जो पूरी दुनिया जो खालिक ऐं मालिक आहे एकड़ो हो पाण के आशिक रसूल जो छड़ाए मौलवी हो छा पे चई हाने तू पाण फैसलो कजा त सही तो गलाए गलत तो गलाए जे पे मां पीरान पीर जो मुरीद हां जो असा भी पीरान पीर जा मुरीद शेख अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद असा जी दरगाह ते उहे तस्बीह पढ़ियो भी जिक्र ॾिनो वींदो आहे ओ
दस्तगीर जो मुरीद सजाण वारो छापे चे सादा अब्दुल कादिर कादिर है साधु चले सादा अब्दुल कादिर कादिर है सानू और किसे दी लोड़ नहीं सानू बगदाद दियां गलियां काफी हैं सानू जन्नत दी लोड़ नहीं अस्तगफिरुल्लाह के तो असा के बगदाद काफी आ असा के जन्नत दी घुर जाई है ये दोस्त असांजा सादा के वाह वाह सुभान अल्लाह साईं साईं यो समझे न तो चरे छातो पंहिंजो अकीदो ख़राब अथसि पर असांजो अकीदो बि ख़राब थो कंदो वञे तो अहिड़नि को कटे पासो कंदासीं चओ ख़ुदा जो कसम अल्लाह जी महिरबानी सां मिठे मोहम्मद करीम जा आशिक जागी पिया आहिनि कुरान मजीद तर्जुमे वारा अची विया आहिनि चपे चपे ते मदरसा खुली विया आहिनि हक़ जी सुञाण करण वारा अची विया आहिनि अगे त अल्लाह जो कसम खणी मां इन महफ़िल में चवां तो पंजाब जे इलाके मां असांजे सिंध जे इलाके में उतो जा हाफ़िज़ ईंदा हा चित कोरा ईंदा हा मुशरिक ईंदा हा बि असांजे माण्हुनि खे तरावियूं पढ़ाईंदा हा पोइ पंहिंजा खीसा भरियूं हलिया वेंदा हा पर हक़ न सम्झाईंदा हा पर असांजे सिंध जे आलमनि महिनत करे चपे चपे ते मदरसो खोले करे तव्हांजे बच्चनि खे हाफ़िज़ आलिम करे बि ॾिनो पर हक़ जी सुञाण बि कराए मां हिकिड़े ख़तम ते वियुमि राणीपुर जे पासे ॾे पंजाब जो हाफ़िज़ हुई क़ुरान शरीफ़ जी तिलावत पियो करे रमज़ान जी आख़िरी राति ख़तम जी राति 30 सिपारो पियो पढ़े कॾहिं 25 में कॾहिं 27 में कॾहिं 13 में बसि हण हुजेसि हर हर मां चुप करे छा थो सलाम फेराए करायूं पूरो कयो मतिलबु हाफ़िज़ साहब करे छा पियो थिए छा पियो कयां हुयुमि त क़ुरान में एतिरी बि ॼटनि खे ख़बर नथी पवे हो वेठो हणुणा लॻी पई आहे कौम के फुरे नाश कयो खुदा जो नालो थी कुरान हिकु नबी हिकु अल्लाह हिकु को छेड़ो छाते कयो छो असांजा मुसलमान समझनी कोन था जैसे जो चो त सही हे मौलवी जो आ वहाबी आहे ज़वाद जो पढ़े दुआद नथो पढ़े छड़ो ज़वाद दुआद में फाथा पिया हुआ खुदा जो कसम कुरान मजीद अरबी में आ सिंधी बोली में ना है बलोची बोली में ना है कुरान के तू छा जाने कुरान के तू समझे छा कुरान अरबिया अरबी पढ़न वाला इनके समझे कुरान बुद्ध अरबन को बुद्ध कुरान बुद्ध कारन को बुद्ध खुदा जो कसम कुरान बुद्ध मिस्र के कारी अब्दुल फासिल का कुछ काल डेडर तो कुरान में आहे कौन तमा तफजी पेरी पढ़ो तो सही ज़वाद आहे दुआद कोनी चरियो नथी इन टिकन मुलन जे पोर लग हक जे आलमन दे ते सोहो सोहो कुरान मदीने के मुल्क मो सिखी आयो त कारी मोहम्मद अली मदनी जे पूरी दुनिया में खिदमत कई होयो त आहे त कुरान जो हाफिज पर अखर खो ना बीना पर कुरान जे करे पूरी दुनिया हुनजी ज़ियारत ला सकदी आहे अरब मुल्क जा माण्हू न के घुराए करे मुसल्ले ते बिहारे कुरान ॿुधंदा आहिनि कावड़िया बैठा है जे न साईं उहे भी वहाबी उहे भी नबी जा गुस्ताख नबी जा गुस्ताख को रब को उनन के छडी बैठो महबूब जे मुसल्ले ये हुजूर जा आशिक थे क़यामत ते बीठा हो गई नबी मिठे मोहम्मद करीम जा परवाना थई खुदा जो नालो थी उनन जी गिला की बद न कजाए तो मिठे मोहम्मद जे मुल्क जा मानू माजो तवा जे हिन इलाके वारन जी गिला कंदुम शिकायत कंदुम त साईं हाजी अब्दुल्ला कावड़ जी पोंदो चंदो बाबा बिहरनी मुला के घुराणो नाहे दावत भी देनी नाहे असा जे इलाके जे मानू जी शिकायत पियो करे ओ अदा जो मिठे मोहम्मद करीम जे मुल्क जे मानू जो जे इलाके जे मानू जी शिकायत कंदो छा उनको मिठो मोहम्मद राजी थींदो जने असा जो अकीदो ईमान आहे त असा जो मिठो मोहम्मद करीम रोजे में हयात हुजूर जे आशिकन हकीकत के सुञाणियो उहे भी कामयाब थी बाकी मानून जी फूकन ते न लगो माहे कुरान जे अगो थो चवां टिकण ते रखी कुरान चवां तो असा मिठे मोहम्मद जा दीवाना हूं असा चईन यारन जा भी परवाना हूं असा पंजतन जा भी गुलाम आहियूं असा वलियन जा भी नौकर आहियूं खुदा जो कसम वली जो अल्लाह जा प्यारा है असा वलियन जे दर ते वींदा हूं टे कुल पढ़ी उनन के गुलन जो तोहफो ॾींदा असा उनन को पिनण न वींदा उनन के कुरान जो तोहफो ॾियण वींदा हूं छो त उन जे दर ते वञबो जो पूरी दुनिया जो खालिक ऐं मालिक आहे हिकड़ो
पान के आशिक रसूल पे सदाए मौलवी हो छा पे चवी हाने तू पान फैसलो कजा त सही पे गलाए गलत पे गलाए चे पे मां पीरान पीर जो मुरीद हा जो असा भी पीरान पीर जा मुरीद शेख अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद असा जी दरगाहुन ते उए तस्बीह पढ़ियो वी जिक्र दिनो वींदो आ ओ दस्तगीर जो मुरीद सदाण वारो छा पियो चे साडा अब्दुल कादिर कादिर है छा तो चवे साडा अब्दुल कादिर कादिर है सानू और किसे दी लोड़ नहीं सानू बगदाद दियां गलियां काफी हैं सानू जन्नत दी लोड़ नहीं अस्तगफिरुल्लाह रब्बी कह तो असा के बगदाद काफी आ असा के जन्नत जी घुर जाई ये दोस्त असांजा सादा चे वाह वाह सुभान अल्लाह साईं साईं यो समझे न तो चवे छा थो पंहिंजो अकीदो खराब थस पर असां जो अकीदो भी खराब जो कंदो वने तो एड़न को पटे पासो कंदासे चओ खुदा जो कसम अल्लाह जी मेहरबानी सा मिठे मोहम्मद करीम जा आशिक जागी पिया हिन कुरान मजीद तर्जमे वारा अची विया हिन चप्पे चप्पे ते मदरसा खुली विया हिन हक जी सुञाण कराइण वारा अची विया हिन अगे त अल्लाह जो कसम खणी मां इन महफिल में चवां तो पंजाब जे इलाके मां असां जे सिंध जे इलाके में उतो जा हाफिज ईंदा हा जट कोरा ईंदा हा मुशरिक ईंदा हा भी असां जे माण्हुनि खे तरावियूं पढ़ाईंदा हा वो पंहिंजा खीसा भरियूं हलिया वेंदा हा पर हक़ न समझाईंदा हा पर असां जे सिंध जे आलमन मेहनत करे चप्पे चप्पे ते मदरसो खोले करे तव्हां जे बच्चन खे हाफिज आलिम करे भी ॾिनो पर हक़ जी सुञाण भी कराए मां एकड़े खत्म ते वियम रानीपुर जे पासे ॾेनो पंजाब जो हाफिज हुजे कुरान शरीफ जी तिलावत पियो करे रमजान जी आखिरी रात खत्म जी रात 30 सिपारो पे पढ़े कदे 25 में कदे 27 में कदे पेरे में बस हणा वजे हर हर मां जो करे छा तो सलाम फेराए तरावियूं पूरो के मत हाफिज साहब करे छा पियो से छा पियो कया होयम त कुरान में एतरी भी जटन के खबर नथी पवे हो वेठो हणा लगी पईया कौम के फुरे नाश कयो खुदा जो नालो थी कुरान हिको नबी हिको अल्लाह हिको पो छेड़ो छाते क्यों थो असा जा मुसलमान समझनी को न था जेके जो चौथ न सही हे मौलवी जको आ वहाबी आहे ज़वाद जो पढ़े दुआद नथो पढ़े छड़ो ज़वाद दुआद में फाथा पिया हूं खुदा जो कसम कुरान मजीद अरबी में आ सिंधी बोली में नाहे बलोची बोली में नाहे कुरान के तू छा जाने कुरान के तू समझे छा कुरान अरबिया अरबी पढ़न वारा है के समझे कुरान बुध त अरबन खो बुध कुरान बुध त कारन खो बुध खुदा जो कसम कुरान बुध मिस्र जे कारी अब्दुल बासिर का पुछ डाल डेडर तो कुरान में आहे ही कोन तमा तख्ती पेरी पढ़ो तो सही ज़वाद आहे दुआद कोनी चरियो नथी इन जटन मुलन जे पोन लग हक जे आलमन दे जेकन सोहणो सोहणो कुरान मदीने जे मुल्क मो सिखी आयो त कारी मोहम्मद अली मदनी जे पूरी दुनिया में खिदमत कई होयो त आहे त कुरान जो हाफिज पर अखन खो नाबीना पर कुरान जे करे पूरी दुनिया हुन जी ज़ियारत ला सिकंदी आहे अरब मुल्क जा माण्हू उन खे घुराए करे मुसल्ले ते बिहारे कुरान ॿुधंदा आहिनि कावड़िया बैठा जे न साईं उहे भी वहाबी उहे भी नबी जा गुस्ताख नबी जा गुस्ताख पो रब पो उनन के छडी बैठो महबूब जे मुस्लिम ये हुजूर जा आशिक थई क़यामत ते बीठा होंदई नबी मिठे मोहम्मद करीम जा परवाना थई खुदा जो नालो थी उनन जी गिला ग़ीबत न कजाई तो त मिठे मोहम्मद जे मुल्क जा मानू हिन मां जो तवा जे हिन इलाके वारन जी गिला कंदम शिकायत कंदम त साईं हाजी अब्दुल्ला ही कावड़ जी पोंडो चंदो बाबा बीहरनी मुला के घुराइणो ही नाहे दावत भी देनी नाहे असा जे इलाके जे मानू जी शिकायत पियो करे ओ अदा जो मिठे मोहम्मद करीम जे मुल्क जे मानू जी उन जे इलाके जे मानू जी शिकायत कंदो छा उन को मिठो मोहम्मद राजी थिंदो जने असा जो अकीदो ईमान आहे त असा जो मिठो मोहम्मद करीम रोजे में हयात आ उते वणो था त सलातो सलाम बुधे भी थो दिसे भी थो इंशा
इंशाअल्लाह ॾींहुं क़यामत जे सोणो हबीब सुञाणींदो अखियुनि सां सोणो असांखे ॾिसे थो हे मुंहिंजो आशिक़ आयो आहे असांजो अक़ीदो आहे जेकॾहिं हितो वारो हाजी वञे उनखे सलाम ॾेई छॾ त वञी करे मिठे मुहम्मद करीम खे मुंहिंजे रोज़े अतर ते सलाम पहुचाइजा उहे सलाम बि मिठे मुहम्मद के रोज़े ते पहुचनि था नबी रोज़े में ख़ुशि थो थिए अॼो को ॾींहुं सूमर जो ॾींहुं आहे सूमर जो नबी से फरमाए सूमर ऐं खमीस के ॾिहाड़े ते मां मुहम्मद करीम वटि मलाइकनि जे ज़रिए अमल मुंहिंजे उम्मतनि जा पहुचंदा आहिनि सुठा अमल तो करे सुठा अमल था पहुचनि पुछड़ा अमल था करनि त उहे बि पहुचनि था मां मुहम्मद जॾहिं पंहिंजनि उम्मतनि जा सुठा अमल ॾिसंदो आहियां त रोज़े में ख़ुशि थी पवंदो आहियां बुरा अमल ॾिसियो कच्चे वारो नबी रोज़े में रोई पवंदो थो बेली अल्लाह जो नालो थो नबीअ खे रोज़े में न रंजायो नबीअ जे रूह खे न ईज़ायो मिठे मुहम्मद करीम उम्मत जे लाइ केॾो न फिक्र कयो ताइफ जे घटनि में पत्थर खाधऊं नबीअ खे ईज़ाओ ॾिना विया रसा गिचीअ में विझी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा खे अखियुनि सां ॾिसनि पिया गिलींदा पिया वतन बिलाल खे टंग में रसो न विधऊं गिचीअ में रसो विझी छिकींदा पिया वतन पोइ बि बिलाल अहद जा नारा पियो हणे ऐं मिठे मुहम्मद करीम जो दीवानो हो छो त मिठे मुहम्मद जो रूबरू न दीदार कयो हो ये नबीअ जा आशिक़ न असां तव्हां नबीअ खे ॾिठो त न आहे पर नबीअ सच्चन आशिक़नि खे ॾिसो खुदा जो कसम पोइ बि ईमान ताज़ो थी सच्चा आशिक़ आहिनि त मदीने वारे साईं जा मदीने वारा असां न चऊं असां सच्चा हूं खुदा जो कसम उहे मिठे मुहम्मद करीम जा दीवाना आहिनि असां हिते कबरनि जा पुजारी को कबर खे पियो चुमियो ॾींदो उते हुजूर जे रोज़े जी जाली के चुमी दींदे भी हीअं बीठो थी पुलिस वारो ठका लकुड़ कढाईंदे ओ मुशरिक पाकिस्तानी छो छतो थियो झुक हेॾे न झुक काबे वारे रब तौहीद सिखो न वट तौहीद आ तू तौहीद छडिया तनी दर बदरा कुरान फरमाए तो इन्नमल मुशरिकून नजसुन कुरान आ ना फरमाए मुशरिक पलीता पलीत भी एड़ो जो धुप जण जड़ो ही ना है मां दुआ करण आयो आ त अल्लाह ताला असा के दुनिया में पाक करे असा जे सीनन के पाक करे ए कुरान असा के पाक करण आयो आ कुरान पढ़ तो सही माना पढ़ तो सही ये दुनिया जी डाइजेस्ट दुनिया जो किताब ना है अल्लाह जो कलाम थई इन कलाम के दिस अखिन सा दिसंदे अखियों ठरी पोंदे दिल सा पढ़ंदे दिल ठरी पोंदे रग रग ठरी पोंदे कुरान जी बरकत जे करे रब तुझे झुगन ते बनन ते घरन ते रहमत जी बरसात वसाए नबी रहमत वारो मिलियो नबी शान वारो मिलियो जंहिंजे सदके असां के रब दुनिया में छडियो वरना असां जा हाल ये असां मिनट भी हिते रही न सघूं आ जेके असां में पिलकार असां त झंडन जा पुजारी कंडन जा पुजारी पुराणो वण ॾिठई चइबा तो ख्याल सां लंघ जाए हिन में दे आ मरी वेंदी अल्लाह अकबर कबीरा मां एकड़ी जाचम दोस्तन बुधायो जैसे ते वण जा मानू पुजारी हा वण जा पुजारी हा ते मुखे भी एडी कावड़ लगी मां रात जो वनी रातो वा पुटन के वठी सजो वण कपे पाणो खणी हलियो उतो वारन ॾिठो ते जाणियो मो ओठ जा मानू पिया चवन हे मरी वेंदो सुबुह जा जनाजा घरन मो निकरंदा जे अल्लाह जी मेहरबानी सा मुखे तो कुछ न थियो बे डी जो थकिया तो उनन जे घरन मो जनाजा पिया निकरन मौत हयाती जो मालिक केर आ मारण जियारण वारो केर पूरी दुनिया मारण ते अचे रब न मारे त कंखे ताकत आहे पूरी दुनिया बचाए जे रब मारे तो को बचाए न थो सके असा उन रब जे दर्जा पेनू फकीर आहियूं उन रब जा मोहताज आहियूं जो को पूरी दुनिया जो खालिक पूरी दुनिया जो दाता पूरी दुनिया जो मुश्किल कुशा उहो रब जो असा उन करीम रब जे दर्जा मोहताज आहियूं तो घुरंदा उन साईं खो जेखो असा के नबियन जे नबी असा के सजण तो सिखारियो असा जो मिठड़ो नबी रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए जेका शे घुरो त रब खां घुरो कंखा घुरो असा रब जो दर छडियो आ गैरन जा पुजारी उठन जा पुजारी जानवरन जा पुजारी के घोड़न जा पुजारी शुक्र कयो जो अल्हम्दुलिल्लाह तौहीद परस्त आलिम मिलिया थो जो इनन शेन को बची विया अदा अल्लाह जो नालो थव अल्लाह जो नालो थव कबर वारो भी असा जो मोहताज आ त बटे कुल पढ़े वो भी तकिन था त कडी
नथो याद करे हे तो चवे न साईं इन कबर वारे को मां पुट वठंदुम इहो पुट दींदो हो त बेचारो कबर में पियो आ हो छा दींदो हो असा जो मोहताज खुदा जो कसम असां चो कबरन वारन के मनीदा हूं जेके नेकियूं करे कमायूं करे विया आहिनि जो कबरूं कबर ना आहिनि जन्नत जा बाग थन और उनखे काई खबर कोने हो आराम में पिया आहिनि जन्नत में पिया आहिनि भली तू रड़ियूं पियो कर दाहूं पियो कर तुंहिंजो दाहूं न ॿुधंदा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब साईं फरमाईंदो ॾियो ख़बर ओ बुज़ुर्गो वलियो तव्हां माण्हुनि खे पुट ॾिना औलाद ॾिनी माण्हू हे ईंदा हे चवंदा रब से असांखे का ख़बर ई कान्हे असांखे ते अहिड़ी निंड अहिड़ो सुकून असांखे पतो ई न हो इहे बि क़यामत में तुंहिंजे मथो फरियादी थींदे छो चरियो थियो आहे छो पागल थियो आहे सियाणो थी उन रब खां घुर जेको नहनो अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद जेको तुंहिंजी साह वारी रग खां बि तुंहिंजे वेझो आहे साईं तू असां को केतिरो परियां तोखे सॼूं घोटकी जेतिरो परियां सखर जेतिरो परियां कराची जेतिरो परियां फरमाए इंसान तुंहिंजी साह वारी रग बि परे मां अञा बि वेझो आहे सॾ त सही पूरी दुनिया हिक टाइम ते सॾे अरबी भी सजन अजमी भी सजन पखी भी सजन जीत भी सजन रब तो फरमाए समूरन जो दुआऊं भी बुधण वारो वर्णाइण वारो भी मां अल्लाह असां सां ब माण्हू ॻाल्हाईंदा हिकिड़े खे चवंदा साहिबा तूं बस कर हे ॻाल्हाए त मां कुझु सम्झां त सही न हो तो चवे समूरन जो ॿुधंदो बि आहे वर्णाईंदो बि आहे कम बि कंदो आहे पोइ हेड़े साईं जो दर छो छॾे तॾहिं छा सा फरमाए तो पिन्या दर न पिन मत पिन दे पूरत न पवेई उहो दर पिन जेको मिड़नी जो मोदी आ ओहो दरपिन जेको ॾेई न पचारी उहो दरपिन जेको वरी मेहणो बि न ॾेई मयार बि न ॾेई हे खाराईंदई हिकु वेलो ॿिए भेरे मेहणो ॾींदई टे ॾींहं खाराईंदई चौथे ॾींहुं चवंदई खणो टपड़ छो भलावड़ा एतिरो मां वटि रख ठीको रखियल आहे छो जो रोज़ रोज़ मूं वटि महिमान बणियो वेठो आहे हो तो चवे सॼी ज़िंदगी खारायो थमाई पीआरियो थमाई कॾहिं मयार बि न ॾिनी थमाई हे जर जा नलका ॾिस पाणीअ जा मिठा मिठा पाणी केरु थो पीआरे हे सिज जी रोशनी हेठो वेठो आहे हे केरु विहारी वेठो थी उनजी करम नवाज़ी बिजली वारा बिजलीअ जो बिल वठनि पोइ बि बिजली न ॾियनि हो तो फरमाए 24 कलाक मुंहिंजी बिजली मुफ़्त पई हले ॾींहं जी रोशनी राति जो सितारनि जी चंड जी रोशनी वरी हवा जेकॾहिं न हले त मूंझ थिए रब पंहिंजी कुदरत वारी हवा हलाए उन जा केॾा कुर्ब केॾा थोरा आहिनि मां ख़ुदा जी नेमतुनि ते ॻाल्हायां त चेखो नज़र त कर इंसान पंहिंजी ज़िंदगी ॾे तुंहिंजो असांजो नालो निशान न हो अम्मा जे पेट में आण वारो केरु नथा ॻाल्हायो रहण वारो बि उहो वरी अम्मा जे पेट खां ॿाहिरि आणण वारो बि नथा ॻाल्हायो उन जा वॾा एहसान तॾहिं फरमाए वइन त उतू नेमतल्लाह ला तो सुहारत फरमाए बाना कड़न कड़न मुंहिंजनि नेमतुनि जो शुक्र अदा कंदे सभु महिरबानियूं सभु थोरा मां अल्लाह जा चवंदा आहिनि जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे असां खाई हाजी अब्दुल्ला जी दावत वञो ॿाहिरि वञी तारीफ़ कयूं त असां सोढे खान जी मानी खाधी साईं भी चवंदो वॾा खे चोट जा निभागा ख़िदमत मां कई दावत मां कई तारीफ़ वरी सोढल रब तो चवे खाराई मां पियारी मां चवे तो फिलाणो तो दे फिलाणो तो खाराए ते तो चरियो नथी पागल नथी माई खाराई दुआ वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला लल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन रब तो चवे जेका भी जमीन ते चुरण पुरण वारी शया उन जी रोज़ीअ जो ज़िम्मो मां खयो आहे अब कॾहिं बि कंहिंखे बुखियो छॾियो अथई नथा ॻाल्हायो बाक़ी इहा ॻाल्हि ज़रूरु आहे कंहिंखे मुर्गियूं खाराए कंहिं रोस्ट खाराए कंहिंखे ओ अलाए छा मूं सां खाराए कंहिंखे वीचारे खे दाल खाराए कंहिंखे बसरनि जूं चटड़ियूं खाराए बि मर्ज़ी वारो आहे पर ग़रीब खे ग़रीब कंहिंखे करे कंहिंखे अमीर करे मर्ज़ी वारो आहे खाराईंदो सभु कंहिंखे आहे बुखियो कंहिंखे न बुखियो कंहिंखे न सुम्हारींदो आहे बुखे पेट उथंदो ज़रूर आहे पर सुम्हंदो बुखे पेट न आहे उन करीम रब जी सुञाण कर मुंहिंजा अदा हिकड़ी मौत ईंदी अल्लाह जे वलियन सां मुहब्बत कर नेकन सालिन सां मुहब्बत कर
कुरान वारन सां मुहब्बत कर, दीन वारन सां मुहब्बत कर, छो त मरण खां पोइ मिटनि जी मेहरबानी एतिरी थींदी, वध में वध तड़ कराईंदई, जनाज़ो पढ़ंदई, खुले ते खटोलो खणी कब्रिस्तान ते हलंदई, पर गॾु कबर में न सुम्हंदई। गॾु सुम्हण वारी हस्ती थी त अल्लाह जो क़ुरान। क़ुरान सां यारी रखंदो नथा ॻाल्हायो। मां दुआ करण आयो आहियां जेके बि इन जलसे में आया आहिनि, अल्लाह नंढनि वॾनि खे क़ुराननि खे पोड़नि खे सचे नबीअ जे सचे दीन जी सुञाण नसीब करे। आमीन त चओ। अखियूं त आहिनि पर अखियूं सुञाण वारी रब असांखे ॾे। अखियुनि हूंदे अंधो न थिए। क़ुरान मिलियो थी त क़ुरान खे पढ़ी नथो सघे त कंहिं ॿिए नंढे ॿार खे वठी विहार 5 दर्जा जंहिंजा पास आहिनि, चइबा माना कंदो वञ, इंशाअल्लाह ताला तोखे क़यामत ते कोई गुमराह न कंदो। वधीक नंढड़े में नंढड़ी सूरत अलहम्द शरीफ जी माना याद कर, कुल वल्लाह जी याद कर। खुदा जो कसम आहे क़यामत ते तोखे कोई गुमराह न कंदो। अदा छॾ मुलनि जे ॾटनि ते पूज़नि ते, इन्हनि खे त पंहिंजा खीसा भरणा। हिकिड़ो पियो चवे बाबा जे यारी जो खीर ॾींदो त मेह मरी। ओ मुला निभागा, मां तो चवां तो तू हराम करे तो खीर पीए। रब असांखे भी पियारींदो आहे, तू भी पीअंदो आहे, पर माण्हुनि खे धोखे सां तो खीर वठे। असांखे रब यारी भी पियारींदो आहे, ॿारी भी पियारींदो आहे, पर हराम करे न पीअंदो, हलाल करे। मारण वारो अल्लाह आहे, यारी वारो मारण न आयो आहे। मारण वारो केरु आहे? ॻाल्हायो। असांजो अक़ीदो इहो आहे, यारी वारो पीर भी अल्लाह जे दर जो मोहताज। कंहिंजे दर जो मोहताज आहे? पीर वली नबी गौस कुतुब कंहिंजा मोहताज। 1.25 लख नबियन जो सरदार नबी भी उन रब जे दर ते झुकियो पियो आहे, चवे तो रब तुंहिंजे दर जो मोहताज। तोखे असांखे का परवाह कान्हे। नबीअ जी प्यारी घरवारी अम्मा आयशा सिद्दीका मोमिननि जी अम्मा नबी जे अॻियों वेठी आहे, अखियुनि मां ॻोढ़ा अथव। नबी तो फरमाया आयशा ख़ैर तो आहे। अर्ज़ करे थी अल्लाह जा रसूल औलाद जी मोहब्बत दिल में भरजी आई आहे। जेकर औलाद हुजे, संजन फरमायो आयशा औलाद मुंहिंजे खज़ाने में न आहे, औलाद रब जे खज़ाने में आहे। नबी भी चवे तो औलाद रब थो ॾे, मुंहिंजे खज़ाने में न आहे। हे तो चवे न साईं फलाणो भी ॾींदो आहे, इहा ख़बर न आहे त फलाणे बुज़ुर्ग जी पंहिंजी शादी भी थियल। कुछ सियाणा थियो, हक़ जी सुञाण जी कोशिश कयो। असां सोने नबी जा आशिक, नबी जे मञण वारनि जा दीवाना हूं। मां इहा ई दुआ खणी आयो हां, अल्लाह सभिनी खे सिरात मुस्तकीम नसीब करे। आमीन त चओ। टाइम भी घणो थी वियो आहे, जो सुबुह खां वठी जमात वेठी आहे। आलिम मटबा सटबा रहिया आहिनि। मुबारकूं तव्हांखे हुजनि जो मट खां वठी हिन यार सां नीव निभायो। ए कुरान भी ॾिसे तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, इंशाअल्लाह सुञाणींदो। असांजी शफ़ाअत भी कुरान मजीद कंदो। इन कुरान सां मोहब्बत कयो, हक़ जे आलमन सां मोहब्बत कयो, दीन वारन सां मोहब्बत कयो, ऐं आलमन जो साथ भी ॾियो। समझो था न? आलमन जो साथ ॾियो। आलमन खे आणियो। चए मुल्ला साईं वोट वठंदा वरी खटींदा, मुल्लनि खे ॾींदो केरु? अवल त माण्हुनि खे सोचणु खपे इहे मुल्ला तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहिनि। मरी था वञो, तव्हांजे जनाज़े में इहे मुल्ला साईं तड़ इहे कराइनि, खफन इहे पाराइनि, जनाज़ो इहे पढ़ाइनि। वरी जॾहिं शादी महल उते भी तोखे निकाह इन्हनि मुल्लनि पढ़ी ज़ाल हलाल इन्हनि करे ॾिनो। जॾहिं तूं ॼायो है तुंहिंजे कन में तकबीर आज़ान भी पाड़े जे मौलवी ॾिनी ही, त विज़ारतुनि जा हक़दार भी इहे मौलवी। जो इंशाअल्लाह कोशिश कंदासीं त हिन धरती ते क़ुरान जो कानून नाफ़िज़ थिए, तो आलमन जा हथ मज़बूत कंदासीं। कहिड़ा कहिड़ा कंदव? हिकिड़ो पियो चएसि मुल्ला चढ़ंदा तो कोन, अबा चढ़नी या न चढ़न, पर तूं चढ़ी छो? तूं खटे वींदे, हू चढ़े न चढ़े, तूं खटे वींदे। क़यामत में रब पुछंदो ई न। रब खे चवंदे मौला क़ुरान वारे खे इन्हीअ जे करे वोट ॾिनो हुम, मन धरती ते इस्लाम जो कानून आणे। साईं मां त ॾिनुमि, हो न चढ़, तूं कामयाब थी वेंदी। मां दुआ करण आयो आहियां, अल्लाह हक़ जी जमात सां असांखे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर में इहा भी दुआ कयां थो, अल्लाह मदीने वारे मोहम्मद करीम जे गुंबद खज़रा जी भी ज़ियारत नसीब कराए। इहा दुआ घुरां या न आहे? मदीने वञण जो इन 2022 में इंशाअल्लाह मुहर्रमुल हराम में जीअं उमरो खुले, पासपोर्ट तैयार हुजे, मदीने हलजे।
मां हाणे वयुम खैरपुर में मुझो दोस्त ताज़ो उमरो करे मोटी आयो ज़ारो ज़ार रोए मूंखे चे मौलाना हेडो मुझी वापसी ही 25 रमज़ान जी तारीख़ 90 फ्लेट 24 कलाकनि में जिद्दे एयरपोर्ट ते लथी मुझी टिकट ओके ही मां ॾिसां पियो अखियुनि मां पानी न पियो मां चवां पियो त जेकर हाणे वरी वापस जहाज मो लही वञा पर कानून उन्हनि जो सख्त अजीज दोस्तों मुझा प्यारा भाइरो मदीनो मुनव्वर मदीनो पाक शहर खुदा सब कंहिंखे ॾेखारे आमीन त चओ अगे ज़माने में माण्हू प्यादल मदीने वेंदा हाणे त सवारियूं हाणे त जहाज जी सवारी सखर को चढ़ सिधो डायरेक्ट मदीने अगे वेचारा पुराने ज़माने में माण्हू पानी वारे जहाज़न ते भी वेंदा हा के प्यादल भी वेंदा हा अगे ज़माने जा माण्हू तबलीग जमात जी सूरत में जथन जा जथा गड थी करे मदीने वेंदा हा पाक मोहम्मद करीम जो मुल्क मदीनो ॾिसण वेंदा हा वाक़ियो थो अचे नौजवान होशियार थिया मुल्क मदीने वञण जे लाइ मदीने जे शहर वञण जे लाइ रस्ते में विया हलंदे हलंदे हिकिड़े शहर दमक जे इलाइक़े में रहिया उते सुलेमान बिन रबी अल्लाह जो प्यारो बानो नेक बानो बुजुर्ग वली तो फरमाए मूंखे रात जे टाइम ते कज़ा हद जी ज़रूरत पई मां ॿाहिरि झंग में लिकी वियुमि झंग जे इरादे सां वियुमि ॾिसां त हिकिड़ी औरत थी अचे पई पर कुर्बान वञा पर्दे जी हालत में हुई उनखे बुरको भी पातल हो उनखे हथन में जुराबा भी पातल पर छुरी हथ में हुयसि थाली भी हथ में हुयसि सुलेमान बिन रबी फरमाए तो मां लिकंदे लिकंदे उन औरत जे पोयों वियुमि ॾिठमि त रस्ते में हिकिड़ो ढूंढ जानवर मुवल पियो हो हिन औरत वञी ढूंढ जानवर जो गोश्त कपे करे खणी पोइते रवानी थी सुलेमान बिन रबी फरमाए तो मां पोयों लिकंदो लिकंदो वियोमांसि घर वञी उन गोश्त के पचाए पई देगड़ी में सुलेमान बिन रबी फरमाए तो मां ॿारहों हकल ॾे चयोमांसि अम्मा हराम थी बच्चन के खाराए खैर त थी औरत अंदरों दाह करे ॾेई चई के जो कुर्बान वञा ओ पुछण वारा तू मुखों पुछे दो पियो मां मजबूर हां मुंहिंजा बच्चा यतीम आहिनि मुंहिंजो मुड़ुस मरी वियो आहे इन जे करे मूं वटि टको पैसो कोन्हे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि मुंहिंजे बच्चे कुझु बि हुजनि कुझु खाधो न आहे बुख ते रिहा था करनि इन्हनि जे करे हुकुम आहे शरीयत में जेकॾहिं का शइ न हुजे ज़िंदगी बचाइण जे लाइ भली हराम खाई बि थोरी ज़िंदगी बचायो घणो न खाओ मां मजबूर